ज़हर ज़िंदगी हे घर तो मूला जन का कबर आए। मेरा खैर घुर कबर छो बाबा आधा सा ॻाल्हाए छॾियो आहे। रुगो अमा जो चालियों पूरो थिए कोई शादी जी तारीख़ ॾेई छॾींदो। एतिरो त कुझु कयूं त हिन ॻोठ वारनि जो वात पटिजी वञे। बाबा अधी अमीर घर में वञे पई, हिनखे एतिरो ॾाज ॾियण जी कहिड़ी ज़रूरत? कुझु मूल बि बचाए रखो। ओठा सलाह ॾींदे त उन ते अमल ज़रूर कंदुसि। हूअं बि बाबा मां तोखे वॾो भाउ सम्झंदो आहियां, दुश्मन न। गुलाम हिन वक़्तु तो लाइ मसलो रबनि वारा न, सिर्फ़ सिर्फ़ तुंहिंजो पीउ करे सघे थो। छो त तोसां कूड़ न आहे। छोकिरीअ खे मां मारण लाइ निकितोसि, पर पोइ रहम अची वियो। सोचुमि त मां कहिड़ो मर्द आहियां जेको हिकु बेसहारा ऐं लाचार औरत खे मारण थो चाहियां। तव्हां सही ॿुधो आहे साईं, को बि लाॾो सेरो कोन थींदो। बाक़ी रस्मी तौर जेकॾहिं कुंवार खे वनवाह में विहारियो था त ठीकु आहे, बाक़ी शादी वारे ॾींहुं 3 शाहिदनि सां हलंदासीं, हली कुंवार खे वठी ईंदासीं। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।